वेलकम बैक नाज़रीन। अनम लगारी तव्हां ॿुधायो कि तव्हां ईद ते कहिड़ी पंहिंजी दोस्त खे इलाही मिस कंदा जेको या के अहिड़ा हूंदा न ईद के दोस्तनि सां गॾु असां मल्हाईंदा आहियूं त उहो काफ़ी ॾींहुं यादगार थी वेंदो आहे। असल में छा आहे कि जॾहिं असांजो इहो हूंदो हो नॉर्मल डेज़ में असां ॻोठ वञी ईद मल्हाईंदा हुआसीं त हर ईद ते पंहिंजी सभिनी दोस्तनि खे मिस कंदा हुआसीं, पर उते वरी हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो हो पंहिंजे मिट माइटनि सां गॾु, कज़िन्स सां गॾु। लेकिन हींअर जेको ईद छोकी असां हिते मल्हायूं पिया, अॼु हिते सभु गॾु मतिलबु थिया आहियूं ऐं सभिनी अदियुनि सां मिली ॾाढी ख़ुशी थिए पई। असल में मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे जेका गिलगित में आई आहे, उनजी शादी थी वई हुते, त उनखे आउं ॾाढो मिस करे रही आहियां। ॿी मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड कवल आहे, उनखे ॾाढो मतिलबु जेको असां चिट चिट कयूं था न बिहाइंड द सीन्स, मूंखे पंहिंजो दोस्तूं यादि अची थियूं वञनि। ऐं कोरोना जे करे न असां सभु ॾाढा परे थी विया आहियूं, चाहे ईद हुजे या नॉर्मल डेज हुजे। असां जेका हिकिड़े गॾिजाणियूं थींदियूं हुयूं या जेके गैदरिंग्स हूंदियूं, गॾु उथंदा वेंदा खाईंदा पींदा हुआसीं, उन शइ खे असां ॾाढो मिस करे रहिया आहियूं। अॼु जी जेका तकरीब रखी आहे न रऊफ़ साहब, मतिलबु असां रिफ्रेश थी विया आहियूं, असां विसरी विया आहियूं कि कोरोना बि हुयो ऐं मतिलबु तमामु बहितरीनु लॻी रहियो आहे। गिफ्ट तव्हां जेको पुछो कि गिफ्ट लाइक जेको आहे मूंखे कोई एसेज यादि न आहे, लेकिन कार्ड्स असांखे मिलंदा हुया। ऐं जीअं अॼु ॿुधाए रही हूं कि कार्ड्स हिकिड़ा गिफ्ट कोन मिलंदो आहे, असल में छा आहे कि इंडिपेंडेंट औरतूं आहियूं न, असां ख़ुदि कफ़ील, त असां ॾींदा आहियूं वठंदा न आहियूं। सो ॿी ॻाल्हि इहा आहे कि जीअं अॼु ॿुधाए रही हुयूं कि कार्ड्स हूंदा हुआ डिफरेंट क़िस्म जा, मैडम ॿुधाए 3D में जेके टे उनजा पोर्शन्स ठही ईंदा, त हिकिड़ा कार्ड ईंदा असांखे मिलंदा हुया। दिल वारो कार्ड न आहे, लेकिन डायरी में के किथे लिखायो को वेहाणे में लिखायो किथे थींदो आहे न अहिड़ो को दिल वारो कार्ड न आहे, लेकिन हिकिड़ो कार्ड ज़रूर हूंदो कि खोलण सां हुनमें आवाज़ जेको आहे टीणी म्यूज़िक, उहो ॾाढो वणंदो हुयो। मतिलबु उहा हिकिड़ी ॾाढी नई शइ हूंदी हुई नंढपण में। अगरि हाणे बि आहिनि, लेकिन नंढे हूंदे अगरि के शहर मां के शॉप तां मिली वञनि त उहो त असां लाइ ॾाढी अट्रैक्शन हूंदी हुई। मतिलबु उहो अगरि के सहेली ॾेई छॾियो त उहा सहेली तव्हांजी ॾाढी अमीर आहे जे तव्हांखे उहो कार्ड ॾेई छॾियो। त उहो इलाही यादूं आहिनि जेके अॼु सभिनी अदियुनि सां मिली करे न उहो रिकॉल थियूं आहिनि। ऐं दिलि चए पियो कि जल्दी सां जेको आहे हालात सही थी वञनि त असीं सभु पंहिंजी दोस्तनि पंहिंजे अज़ीज़नि सां मिली करे जेको आहे ईअं ई ईदूं मल्हायूं। शहनाज़, तव्हांजे नंढपण जूं फ्रेंड्स कहिड़ियूं आहिनि जिनखे तव्हां मिस कंदा आहियो, अॼु बि तव्हांखे माना यादि करे फलाणी मुंहिंजी फ्रेंड अखियूं भरिजी अचनि, मुलाक़ातूं न आहिनि या विछी वियूं आहिनि? दोस्तूं सभु दोस्तूं हूंदियूं आहिनि ऐं मुंहिंजी माना घणी गहरा कंहिंसां बि न आहे। मुंहिंजी हेॾी ज़िंदगी हाणे पीरी अची थी आहे, पर माना जीअं गहरा पर मुंहिंजी अहिड़ी गहरी दोस्त का बि न आहे जंहिंखां सवाइ माना आउं न रही सघी हुजां। ऐं मुंहिंजी कोशिश इहा ई हूंदी आहे त जेके बि भेणूं आहिनि उहे मुंहिंजो दोस्त आहिनि। आउं सभिनि खे मिस कंदी आहियां, मूंसां जॾहिं बि जेको मिलंदो आहे त तमामु घणो प्यारु ॾींदी आहियां, उहो मूंखे विसारे न सघंदो आहे। पर आउं जंहिं माण्हूअ खे मिस करियां थी त मुंहिंजी शादीअ खे 2 साल थिया ऐं मुंहिंजो हस्बैंड गुज़ारे वियो, त ऐं उनखे आउं तमामु घणो मिस कंदी आहियां। ऐं ईद जो ॾींहुं जॾहिं थींदो आहे त मुंहिंजे लाइ ॾाढो उहो ॾुखियो गुज़रंदो आहे, छो त मुंहिंजी ज़िंदगीअ जो साथी हो ऐं उनखे अञा अॼु ताईं माना आउं उनखे विसारे न सघी आहियां। उनखे मिस कंदी आहियां, अम्मा खे मिस कंदी आहियां, बाबा खे मिस कंदी आहियां ऐं दोस्तनि सां इन्हनि सां मिलंदी आहियां ऐं उन्हनि खे प्यार बि ॾींदी आहियां। ऐं पर ऐं ईद ते जॾहिं ईद थींदी आहे न त जीअं सिद्दीक़ मूंखां विछड़ी वियो आहे त मूं कॾहिं बि ईद ते नओं वॻो न पातो आहे। ईद तव्हांजी उदासी में गुज़रंदी आहे? उदासी में सही आहे। अच्छा, नंढपण जी अहिड़ी फ्रेंड जिन सां तव्हां चिदे रांदि खेली हुजे नंढ, उहे यादि न ईंदियूं? हा, उहे नंढपण में जॾहिं मुंहिंजी अञा शादी न थी हुई त मुंहिंजूं काफ़ी दोस्त हूंदियूं, मुंहिंजूं पंहिंजियूं ई हूंदियूं। पोइ ॿेर हूंदा हुआ, अम्मा जन जा ॿेरियूं हूंदियूं हुयूं, बाग हूंदा हुआ, पोइ असां उते गॾु कुॾंदा हुआसीं। पोइ मिटीअ जूं गुॾियूं ठाहींदा हुआसीं, मुंहिंजी भेण हूंदी उनखे सुठियूं ठाहिण ईंदियूं, मूंखे मिटीअ जूं गुॾियूं किनियूं ठाहिण ईंदियूं हुयूं। गुॾियुनि रांदि कुॾंदा हुआसीं, घर ठाहींदा हुआसीं, पोइ उते पचाईंदा हुआसीं। उहे ॾींहं मूंखे यादि आहिनि। उहे माना हाणे पंहिंजे घरनि में हाणे त काफ़ी आहिनि, हे सभु जेके आहिनि असांजी दोस्त आहिनि, सभु दोस्त आहिनि, पर विसारे माण्हू नंढपण खे नथो सघे। ऐं जेके पुराणियूं दोस्तूं आहिनि जिन गॾु रांदियूं कुॾियूं, उहे अञा मूंखे यादि आहिनि कि मरी वियूं आहिनि कि आहिनि। नाला छा आहिनि जेके तव्हां नंढपण जी?
नंढपण जी आमना मुंहिंजी दोस्त इलाही आहे, उहा छा मुंहिंजी कंदी- भेण आहे, छा उहा कंदी भेण आहे? आहे उहा अञा ज़िंदा आहे, हा, न, न, ऐं पर उहा मुंहिंजी माना भेण बि हुई, सिस्टर बि, पर उहा मुंहिंजी हिकिड़ी Best दोस्त friend बि हुई। हुई, हा, नंढपण जी। ऐं ॿी हूंदी हुई ज़ेपू नालो हूंदो हुअसि, असां कारी कारी चवंदा हुआसीं, सही। पोइ असां उनखे उहा बि अञा आहे, पोइ कारी जी सही कारियूं न मरंदियूं, सही सही हा उहा ज़िंदा आहे, हा। पर अञा मिलंदा आहियूं त उहे मोहबतूं उहे कुर्ब हा। उन्हनि खां मिलंदा आहिनि। सही ठीकु आहे। डॉक्टर जबीन, तव्हांजो नंढपण जी फ्रेंड्स? फेसबुक ॾाढो असांखे बसि एतिरो क़रीब करे छॾियो जो नंढपण जी फ्रेंड जो रुगो नालो लिखंदा आहियूं, सर्च कंदा आहियूं ऐं अची वेंदियूं। ऐं इन सां मां 3 ग्रुप ठाहे छॾिया। हिकिड़ो त जे प्राइमरी फ्रेंड्स जा? हा, फ्रेंड्स प्राइमरी वारनि खे उन्हनि जा 3-3 4-4 ॿार आहिनि, माशाल्लाह जवान थी विया आहिनि। वरी असांजूं मैट्रिक वारियूं, वरी उन खां पोइ इंटर वारियूं, BSc वारियूं, कॉलेज साइड ते यूनिवर्सिटी में, उहो त बेशुमार आहिनि, पर जेकी मोहब्बत हिन महल उन स्कूल साइड वारी फ्रेंड्स में आहे, उन ग्रुप में जेको असांजे लाइ हिक ॿिए जे लाइ संपत्ति आहे, जेको असां हिक ॿिए जे लाइ फीलिंग्स आहिनि, उहो कहिड़े बि दौर में असां ॿियूं दोस्तूं ठाहियूं आहिनि। न असां पंहिंजी का ॻाल्हि उन्हनि सां शेयर करे था सघूं, न उन तरीक़े सां उहो सम्झी थियूं सघनि जेके नंढपण जूं असांजूं दोस्तूं सम्झनि। अच्छा, वाकई इहा ॻाल्हि, बचपन जा जेके दोस्त हूंदा आहिनि न, उन्हनि सां असां काफ़ी टाइम गुज़ारियो, वक़्तु गुज़ारियो हूंदो आहे, पर हू चाहिनि था असां जियूं, ऐं हू काफ़ी ट्रस्टवर्दी हूंदा आहिनि। हा, बिल्कुलु, ऐं हो असांखे विसरंदा न आहिनि। गैप ज़रूरु अची वेंदो आहे, पर हिकिड़ा इहे फ्रेंड्स चाहींदा आहिनि की असां जियूं ऐं असां ख़ुशि रहूं। इहे हिन महल वारा फ्रेंड्स चाहींदा आहिनि कि हे थोरो ॾुखी हुजनि त असां ॾिसूं, शेयरिंग हिननि जी ॾिसूं, थोड़ी ॻाल्हि कढायूं, हे ॾुखी बि आहिनि या न आहिनि, या हिननि जो सिर्फ़ु गेटअप वांगुरु हिननि जो अंदर बि अहिड़ो ई सुठो त न आहे। चिके रख मुड़ुस खे, चिके रख, लागू करिस, कंट्रोल में रखिस। इहे वारी मुनाफ़क़त वारी दोस्ती थी वई आहे। ठीकु आहे, तव्हां गिव एंड यानी गिव एंड टेक, तव्हां जेको ॾियो था उहो रिटर्न थींदो। हिन महल तव्हां गिफ्ट जेको ॾींदो तव्हांखे वापसि मिलंदो। तव्हां जेकी इहो तव्हां धोखा थिया आहिनि, धोखनि जो दास्तान आहे। पर उन्हनि सां गॾु कार्ड उन्हनि जा अॼु ताईं मां वटि संभालियल आहिनि। वरी स्टूडेंट मां जेके अहिड़ा निकिता जेके प्यार कंदा आहिनि टीचर सां, इहा हिकिड़ी ॿी दोस्ती आहे। त उहा प्यार करण वारियूं स्टूडेंट बि भले पढ़जी वञनि या हिन महिल किथे बि हूंदियूं आहिनि, पर उहो ईद जे मौक़े ते असांखे ख़ासि विश कंदियूं आहिनि, ख़ैर ख़ैरियत मालूम कंदियूं आहिनि, उहो अलॻि। ऐं असांजे पंहिंजा कार्ड अञा ताईं आहिनि मङणे खां पोइ वारा, उहे दिलि वारा आहिनि, उहे दिलि वारा दिल जे कार्ड सेंसिटिव मामलो तो आराम उन कार्ड में दिल बि आहे, उन में तीर बि आहे, उन में ब्लड बि आहे, ऐं हेठा प्याली, उन में जब ॿार खोले, अॼु बि मां उहो कार्ड ॿारनि खे अगरि शेयर कंदी आहियां कि बाबा तव्हांजो फस्ट इहो कार्ड मोकिलियो, त उहे चवंदा आहिनि त बाबा कहिड़ो कार्ड वठी छॾियो, इहो दिलि वारो कार्ड, छो जो तॾहिं इहे दिलि हार्ड हलनि पिया ऐं हुन में तीर ई हले पियो। 93 में इहे सभु शयूं हलनि पियूं, त असांखे उहो ई मिलियो। सही, त असां साॾे रखियो आहे। अच्छा, दिलि वारो कार्ड जेको तव्हांखे मिलियो। बिल्कुलु, ऐं दोस्तूं माशाल्लाह जॾहिं मिली वियूं फेसबुक जे थ्रू, त उहो जेको तव्हांजी बेस्ट फ्रेंड कहिड़ी आहे नंढपण जी, जो नालो खणो? शाज़िया फारूकी। उहो छा कंदी आहे, किथे? उहा हाणे डिफेंस में रहंदी आहे, कराची में, पर सम्झो कि उहो नंढपण जी फ्रेंड, नंढपण जी फ्रेंड, यानी असां 6 खां गॾु हुयासीं। जॾहिं सिंग की गवंदी इन दौर अच्छा वॾी थी, यानी 92 खां असां गॾु हुयासीं, त वरी विच में गैप शादियुनि जो ॿारनि जो आयो, उन खां पोइ फौजिया महर, उन खां पोइ अमीना, उन खां पोइ इलाही सारियूं असांजूं एॾियूं नंढड़ियूं पण जूं दोस्तूं आहिनि, पर हिन महिल उन्हनि दोस्तनि जेके हाणे आहिनि उन्हनि खे बि हाणे त दोस्तूं हैदराबाद क्लब ताईं महदूद थी वियूं आहिनि। हाणे अमीना हाणे तव्हां ॿी बि मिली वई आहे। हा, हाणे जेके मिली वयूं आहिनि, पर छा आहे जो उहे फीलिंग्स तव्हां में उहे बचपन जी बातें, बचपन की यादें। हुननि में मुंहिंजे लाइ फीलिंग्स, हुननि खे कोरोना थी ऐं हिते मां रोईंदी हुअसि कि जेसि ताईं हुननि जो बुखार लहे,
त इहे हिकिड़ो ॿियो तालुक आहे। डॉक्टर अफ़त तव्हांजी कहिड़ी दोस्त जंहिंसां तव्हां अञा बि यादगार ईद मनाई हुजे ऐं तव्हां सां कॉन्टेक्ट में बि हुजे? भले वरत ऐं तेरे बचपन- बंगल तेरे जी हुजे। असल में बचपन में मुंहिंजूं ख़ैर एतिरियूं त ख़ासि दोस्तूं घणियूं कोन हुयूं। हिकिड़ी आहे ऐं उहा हींअर जीअं व्हाट्सएप जे थ्रू उहा ई बचपन जी आहे। में हा बिल्कुलु स्कूल में असीं गॾु बेंच जेका हुई शेयर कंदा हुआसीं, त उन में ॿ मुंहिंजूं बचपन जूं आहिनि फ्रेंड्स। जेका हिकिड़ी त मुंहिंजी बिल्कुलु स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं असीं गॾु हुयासीं, विच में सिर्फ़ु फर्स्ट ईयर इंटर नाला छा अथनि? सवाब थी वियो। शबनम, ऐं उहा स्टिल असीं कनेक्टेड आहियूं, ॻाल्हायूं ॿोलायूं था। इतफ़ाक़ असांजी शादी बि गॾु थी, ॿार बि तक़रीबन पुटु हुनजो ऐं मुंहिंजो पुटु ऑलमोस्ट त इवन ॿार हुनजो बि एतिरो ई माशाल्लाह वॾो गॾु एज ग्रुप आहे। त उहा आहे कॉन्टेक्ट में। ॿी आहे हुमेरा, उनजी बि तक़रीबन आऊं फर्स्ट ईयर ताईं हुन सां गॾु हुयमि, पोइ वरी हू ज़ुबैरी कॉलेज में हुन होम इकनॉमिक्स कई। त पर हींअर रिसेंटली जॾहिं कनेक्टेड थिया आहियूं, लास्ट ईयर ई हुन व्हाट्सएप ग्रुप ठाहियो, चई स्कूल जी पाण में छो न कनेक्ट थियूं असीं, त कुझु हुन में एड थियूं त पोइ यादि अचणु शुरू थी वई। हा एग्ज़ैक्टली, यादि थी वई। त पोइ हाणे असां हिक ॿिए खे मिड़े मैसेजिस वग़ैरह कंदा आहियूं, का इस्लामाबाद में आहे को किथे आहे। पर बचपन जूं वाकई फ्रेंड्स आहिनि। या जी यूनिवर्सिटी जो सर्कल ग्रुप हो, असां उहो बि 15 सालनि या 20 साल खां पोइ साल में ठाहियोसीं। काफ़ी ऐं टाइम सभई ऐं सभु को यूएस में आहे, को कैनेडा में आहे, को सऊदी में व्हाट्सएप में इहो फ़ाइदो आहे, ग्रुप ठाहे एग्ज़ैक्टली। फॉर्मल त हाणे एॾो सुठो लॻंदो आहे जॾहिं असीं हिक ॿिए में शेयर कंदा आहियूं पंहिंजूं पुराणियूं ॻाल्हियूं। अड़े ही मस्ती कईसीं, हिते ही कयोसीं, फलाणे खे ही ऐं टाइम वक़्तु केॾो यादि ईंदो हूंदो न? यादि ईंदो आहे। ऐं जहिड़ो माण्हू वरी ॿीहर नओं ताज़ो थी वेंदो आहे त हल हेॾो टाइम गुज़री वियो, ऐं हाणे असां वरी मतिलबु हुनखे रिवाइंड कयूं पिया त अड़े यार 20 साल गुज़री विया पंहिंजा यूनिवर्सिटी कॾहिं कॾहिं तो चाहींदा माण्हू वापसि हुन वक़्त में वञो, वापसि उहो वक़्तु अची वञे। एॾो उहो मज़ो ईंदो आहे उन टाइम में। ईअं सम्झो सभु वरीज़ कोरोना हर शइ विसरी वेंदी आहे। दुनिया में ठीक है, ब्रेक जो टाइम थियो नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे। ब्रेक खां पोइ ॾुखाइती ईद, ख़ुशी जी ईद वारो सवाल खणी ईंदासीं।